नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक़्त के मुंबई में ख़बर ॾींदारो नाम्यारे भारतीय अदाकार गोविंदा जी ज़ाल कृष्णा अभिषेक जो ख़ानदानी जहिड़ो मंज़र आम ते अची वियो हुआ। मीडिया मूजिब कपिल शर्मा शो जे ताज़ो नशर थींदड़ हिक किस्त में कृष्णा उन करे शिरकत खानकार करे छॾियो जो खेसि ख़बर पई त उन जो मामू गोविंदा पंहिंजे भातियुनि समेत प्रोग्राम में शरीक थींदो। कृष्णा अॼुकल्ह शूटिंग में रुधल आहे, पर हिन हिक बयान में चयो त गोविंदा ऐं असांजो कुटुंब गॾु स्टेज ते नथा अचणु चाहिनि। गोविंदा जी ज़ाल सनीता आहूजा कृष्णा जे बयान ते सख़्त रद्द अमल ॾींदे चयो त गोविंदा गुज़िरियल साल इहो फ़ैसिलो कयो हो त पंहिंजा ख़ानदानी मसइला आवाम आॾो न आणींदो, पर असां कृष्णा खां फ़ासिलो रखियो हो। हिन वधीक चयो त असीं जॾहिं बि शो में शिरकत कंदा आहियूं त कृष्णा पब्लिसिटी लाइ ज़रूरु असां बाबति को तबसरो करे थो। इहो मसइलो कॾहिं हल थियण वारो न आहे। ऐं पंहिंजी ज़िंदगी में कृष्णा जी शिकिल बि ॾिसणु नथी चाहियां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।